दोस्तों पाण हिन वक़्तु कालाम में मौजूदु आहियूं। सवात खां पोइ असां बहिरैन पहुतासीं। बहिरान खां पोइ राति देरि सां असां कालाम पहुतासीं। हिन वक़्तु सुबुह जा तक़रीबन 8 थियण वारा आहिनि। 7:48 आहिनि थिया। मक़सदु त 8 थियण वारा आहिनि। ऐं हीउ जबल ॾिसो, हीउ अछो अछो जबल। हाणे ई कालाम में बर्फ़ पवणु शुरू थी आहे। जॾहिं मां तव्हां सां ॻाल्हायां पियो उन वक़्तु तमामु शदीद सीउ आहे। ऐं पाण जेके सिंध जा माण्हू आहियूं उन्हनि लाइ तमामु हीउ सीउ घणो आहे। हीउ जबल ते अछो अछो जबल जेको तव्हां ॾिसो पिया, इन ते तव्हांखे ॾिसण में ईंदी बर्फ़। त हाणे कालाम में बर्फ़ पवणु शुरू थी वई आहे। हिन मौसम में जॾहिं माण्हू अचे त तमामु ज़रूरी आहे त हिन मौसम लाइ तव्हां वटि बिल्कुलु हिन क़िस्म जो स्वेटर हुजे ऐं टोप हुजे। जेकॾहिं टोप ऐं स्वेटर न आहे त तव्हां कालाम में रही न सघंदव। त हीउ ख़ूबसूरत कालाम जंहिंजे जबलनि जे चोटियुनि ते बर्फ़ ॼमणु शुरू थी वई आहे। हीउ वहंदड़ दरिया, हीउ कालाम जो पीलो पाणी तव्हां ॾिसो था। साओ पाणी, सॉरी पीलो न, साओ पाणी तव्हां ॾिसो।